तू ही सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼोको सत्संग हिकिड़े नए प्रश्न सां गॾु शुरू। इहो सत्संग सम्झ सां सम्झण वारो सत्संग आहे, छोकी हे प्रश्न आहे कि हिकिड़े जो, पर मुंहिंजे हिसाब सां हिते वेठल हर हिकु मनुष्य उन जे अंदर में इहो प्रश्न ज़रूर आयो हूंदो। थी सके तो पुछण जो समय न आयो हुजे या कंहिं हिजाब खां न पुछो हुजे, पर मुंहिंजे हिसाब सां इहो प्रश्न सभिनी जो प्रश्न हुजणो खपे। हितल वेठल त ठीकु आहे, पर हितां खां ॿाहिरि जेके आहिनि उन्हनि जे अंदर बि इहो प्रश्न हुजणो खपे। उन प्रश्न जो जवाबु पहिरियों मां प्रश्न चई वञा। अगर कोई व्यक्ति मुसां छल तो करे, मुसां दगाबाजी तो करे, धोखेबाजी तो करे, मुंहिंजो दिल ॾाढो ॾुखे तो पियो। उहो मूंखे कोई वस्तु समझी करे मूं मां कमु कढण जी कोशिश तो करे, इन सां मुंहिंजे अंदर खे चोट पहुचे थी। इन जे लाइ मूंखे छा करणो खपे ऐं मुंहिंजे अंदर खे शांती कीअं अचे। मां अॻिले जो दिल बि नथो ॾुखाइणु चाहियां पियो, भले उन मूंसां ईअं कयो आहे, पर मां साम्हूं वारे जो दिल नथो ॾुखाइणु चाहियां। मूंखे इन ॻाल्हि खे सम्झणो आहे कि मां इन ॻाल्हि खे अॻिते कीअं वधायां कि मुंहिंजे अंदर खे शांती अची वञे। सवाल सम्झ में आयो सभिनी खे? हाणे हिन सवाल जो जवाबु, उलझनियूं जेकियूं असांजे जीवन में अचनि थियूं पियूं, उन जो पूरो जो पूरो उत्तरदायित्व, पूरो जो पूरो उत्तरदायित्व असां ते आहे, असांजे पंहिंजे पाण ते आहे। असां उन जो उत्तरदायित्व ॿिए कंहिंखे नथा ठाहे सघूं पिया, उहो पूरो जो पूरो असांजो ई आहे। कोई असां सां दगाबाजी करे, या कोई असां सां छल, या कोई असां सां धोखेबाजी करे, तूं इहो चाहियो हूंदे अंदर में, तुंहिंजी चाह हूंदे। हिन ॻाल्हि खे थोरो ध्यान सां सम्झिजो, इहा यथार्थ बाणी आहे, हिनखे थोरो ध्यान सां सम्झणो आहे। अगरि सुवाल उथे थो त पोइ करण जा बिल्कुलु हक़दार बि आहियो, करे सघंदा आहियो सुवाल। तुंहिंजे अंदर में इहा चाह उथी आहे कि कोई मूंसां दगाबाजी न करे, कोई मूंसां छल न करे। इहो तुंहिंजी सोच, इहो तुंहिंजो मन, इन जो ई फल तोखे मिलियो अथई। अगरि कंहिं तोसां दगाबाजी ऐं धोखेबाजी कई आहे त तुंहिंजे पंहिंजे अंदर जी ॻाल्हि अथई। तूं अहिड़ो घुरी छो, तूं छो घुरी कि मूंसां कोई दगाबाजी न करे, मूंसां कोई छल न करे? छा कंहिंमें ताक़त आहे कोई कंहिंसां धोखो करे वञे? इहो पूरो जो पूरो उत्तरदायित्व, उत्तरदायित्व जो मतिलबु सम्झो था न छा थींदो आहे? तव्हांजे पंहिंजे ई मथां आहे, ॿिए कंहिंजे बि मथां न आहे इहा ॻाल्हि। तूं अंदर में चाहियो अथई कि मूंसां छल कपट न थिए, उन जो फल परमात्मा तोखे ॾिनो अथई कि कोई तोसां छल कपट करे थो पियो। इन ॻाल्हि खे तूं ध्यानु रखिजे। ठीकु आहे, अगरि करे थो पियो त छा तूं पंहिंजे अंदर खे परिवर्तित नथी करे सघी पई? इन ॻाल्हि जो तोखे ख़्यालु कोन्हे? अगरि कोई तोसां छल कपट करे थो, कोई तोसां धोखेबाज़ करे थो, थी सघे थो तोखां बि वॾो ग़रीब हुजे,
तोखां भी वॾो भिखमंगो हुजे कि हो तुसां छल कपट तो करे पियो। माण्हू त परमात्मा सां करे वेंदा आहिनि, उन भॻवान सां करे वेंदा आहिनि। जंहिं मंदिरनि में हो मथो टेकींदा आहिनि उते वञी करे छल कपट करे ईंदा आहिनि। इहो छल कपट जो संसार आहे। इते छल भी थींदो, कपट भी थींदो। अन्यथा तूं पंहिंजे पाण खे मटे छॾ, तूं उनखे बदिलण जी बजाय तुंहिंजे मथां ई उत्तरदायित्व आहे। तूं इन जी शिकायत न कर, तूं पंहिंजे पाण खे मटण जी कोशिश कर। कोई दोखो ॾे थो, कोई छल करे थो, कोई कपट करे थो तोसां, त इन जो जॾहिं उत्तरदायित्व तुंहिंजे मथां आहे, तुंहिंजी जवाबदेही तुंहिंजे मथां ई आहे जवाबदारी, त तूं पंहिंजी जवाबदारी एतिरी बि नथी खणी सघी कि इन ॻाल्हि खे तूं स्वीकार करे सघी कि हो तोखां बि वॾो ग़रीब आहे, तोखां बि वॾो दीन आहे, तंहिंजे करे हो तोसां छल कपट करे थो। तूं उनखे मटण जी कोशिश न कर, तूं उनखे मटण जी कोशिश न कर। तूं ई बदिलजी वञ। तूं उन शइ खे स्वीकार करे सघंदी आहे, स्वीकार करे सघंदी आहे, त तोखे इहो सहन बि थी वेंदो कि ठीकु आहे, हो दीन ई हूंदो, हो ग़रीब ई हूंदो। उनखे तूं घटि वधि न ॻाल्हाइजांइ कॾहिं बि, न त तूं पूरी जी पूरी ॾोही थी वेंदी आहे। हिते तूं ग़लति साबित थी वेंदी आहे। तूं अगरि उनखे ॾोहो ॾिनो अथई, असांखे आदत पइजी वई आहे, इहो असांखे ॾाढो सरल लॻंदो आहे। पंहिंजी कोई बि ॻाल्हि ॿिए जे मथां थोपणु, तकिड़ो थोपे छॾींदा आहियूं असां। हर नंढी नंढी ॻाल्हि बि असां ॿियनि जे मथां थोपे छॾींदा आहियूं। छा माण्हू ईअं ई आया आहिनि हिन जॻह में कि तूं उन्हनि जे मथां थोप ऐं ॿुधी करे वेही रहियो? न, तूं न थोप। तूं उन्हनि जे लाइ बि अंदर में करुणा आण, उन्हनि जे लाइ अंदर में प्रेम आण कि हो हूंदो वीचारो दीन हूंदो, ओतिरी रहमत नथी हूंदसि परमात्मा जी उन जे मथां, तंहिंजे करे हो तोसां छल कपट करे थो पियो। घटि में घटि तोखे खाई त न वियो अथई न पूरो, तोसां छल कपट थी कयो अथई। मां चवां थो इहो छल कपट थियण खां पोइ बि तुंहिंजे अंदर में भाव कहिड़ो उथणु खपे। अगरि तूं स्वीकार करी थी इन ॻाल्हि खे कि हो निर्धन आहे, हो ग़रीब आहे, हो दीन आहे, त तुंहिंजे अंदर मां करुणा निकिरणी खपे। अगरि तुंहिंजे अंदर मां करुणा निकिरी आहे त तूं पाण ई बदिलजी वेंदी। तोखे पाण खे बदिलण जी ज़रूरत न आहे। तुंहिंजी मानसिकता अहिड़ी सेट थी वेंदी, तूं पाण खे सेट करण जी कोशिश कर त सही न। असां थोपण ते सेट आहियूं, हर नंढी नंढी ॻाल्हि। मां चवां थो असां पंहिंजे ॿार ते बि थोपे छॾींदा आहियूं। नंढो ॿारु जेको पैदा थियो आहे, हाणे परमात्मा तुंहिंजे घर में आयो आहे, जेको मां चवां थो 10 ॾींहं पहिरियों तुंहिंजे घर में ॿारु पैदा थियो आहे, तूं राति जो केॾी महिल ॿारु नथो सुम्हे पियो ऐं तूं थोरी देरि सां सुम्ही थी, तूं देरि सां उथी करे अची थी, त सॼो ॾोहो उन 10 ॾींहंनि जे ॿार जे मथां थी हणी थी पई, पंहिंजी सस जे साम्हूं साबित करण लाइ कि हुन ॿार मूंखे सुम्हणु न ॾिनई, सॼी राति जाॻियो आहे, तंहिंजे करे मां जाॻी आहियां। हो त नंढो आहे वीचारो, उनखे त अञा सम्झ बि कोन्हे इहा ॻाल्हि आहे कि कोन्हे। इहा सभिनि जे अंदर जी ॻाल्हि आहे। कोई हा न करे भली, पर सभिनि जे अंदर जी ॻाल्हि मां सम्झी सघां थो पियो। असां नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते पंहिंजो दुरुपयोग पाण कंदा आहियूं, पंहिंजो दुरुपयोग पाण कंदा आहियूं, ॾोहो हणी छॾींदा आहियूं ॿिए जे मथां। इहो छा आहे? तूं चओ न मुंहिंजो ॿारु आहे, जागे पियो हो, मां बि हुन सां गॾु वेही खेॾां पई, थोरी देरि थी वई उथण में, हक़ बिना को उन जे मथां ॾोह हणण जो कहिड़ो मतिलबु कि हो सुम्हे न पियो, तंहिंजे करे मां सुम्ही न सघी आहियां ऐं देरि सां उथी आहियां। हिते तूं छा थी करणु चाहीं? पाण खे साबित करणु थी चाहीं। अॼु ताईं त पाण खे साबित कंदा ई आया आहियूं ऐं अॼु बि साबित करे आख़िर तूं कंहिंखे ॾेखारणु चाहीं थी पई। मां चवां थो तूं दुनिया सां कूड़ करे वञ, पंहिंजे घर वारनि सां तूं कूड़ करे वञ, सभिनि सां कूड़ कर। छा आईने में बीह करे पंहिंजे पाण सां कूड़ करे सघंदी? छा
तोखे पंहिंजे अंदर खे त ख़बर है न कि तू छो लेट सुम्ही आई, छो तू देर सां उथी आहीं। राति जो वेही रील हीअं पई कयां, तंहिंजे करे देर थी वई। थींदो आहे न असां राति जो रील ॾिसंदा आहियूं, सुबुह देर सां उथी ईंदा आहियूं या देर सां दुकाननि ते मर्द पहुचंदा आहिनि, त पंहिंजे पीउ जे अॻियां इहो कि राति निंड न पई अचे, तबियत सही न हुई, कल्ह राति देर सां सुम्हियो आहियां। छो ॿुधाइण में शर्म थी अचे कि राति जो मां मोबाइल पई हलायां या मोबाइल पियो हलायां? छो शर्म थी अचे सच ॻाल्हाइण में? इहो असां ॿिए जे मथां थोपण सिखिया आहियूं, तंहिंजे करे असांजे अंदर खे चोट थी पहुचे पई। छोकिन तूं पाण खे उन परमात्मा जो ॿार न सम्झो अथई, तूं पाण खे हिकिड़ो वस्तु ई सम्झो अथई ऐं तूं पाण खे हिकिड़ो शरीर ई सम्झो अथई। तूं चई थी कि कोई बि अची करे मूंखे वस्तु सम्झी करे ऐं मुंहिंजो मूं मां कमु कढी करे हली थो वञे पियो। तूं पंहिंजे पाण सां छा थी करी पई जरा इहो ॿुधाए त? या पुरुष पंहिंजे पाण सां छा था करनि? मां चवां थो अॻिले तुंहिंजे शरीर खे वस्तु सम्झो आहे ऐं तो मां हो कमु कढे थो पियो, त तूं बि त पंहिंजे पाण सां इहो ई कयो अथई। तूं बि त पंहिंजे पाण खे शरीर सम्झी करे, मात्र शरीर सम्झी करे ऐं उन मां कमु ई कढियो अथई। अगरि ॿिए कढी वरिती त कहिड़ी बुराई आहे? तूं कॾहिं उन अंदर वारी आत्मा सां कमु वरितो अथई छा? तूं उन जो ख़्यालु कयो अथई छा कि तुंहिंजे अंदर बि उहो चेतन अथई, उन चेतन सां मां हली सघां? न कयो अथई। तूं पाण खे शरीर सम्झी करे कमु कयो अथई, ज़बरदस्ती पाण खे उन बाहि में तपायो अथई, जबकि तूं वटि सभु कुझु अवेलेबल आहे। मां चवां थो कंहिं वटि न हूंदो कुझु अवेलेबल, वीचारा आहिनि ग़रीब जेके सॼो ॾींहुं मरनि था, उस में कमु करनि था, महिनत करनि था पिया, तोखे त सभु अवेलेबल आहे न। तूं थोरो पाण खां हेठि निहार त सही, जो तूं पंहिंजो पाण सां जेको करी थी अगरि ॿिए करे वरिती त उहो ॾोहो थी वियो, उन सां तोखे चोट थी पहुचे। इहो छो? तूं इहो कमु पंहिंजे पाण सां करणु बंदि कर त माण्हू बि तोसां करणु बंदि कंदा। तूं पंहिंजे चेतन सां, उन परमात्मा सां, उन आत्मा सां, उनखे साक्षी मञी करे तूं कमु कर। मां चवां थो हर कमु कर, पर उन चेतन खे, उन आत्मा खे साक्षी सम्झी करे बस तूं निमित थी करे उनखे ॾिस कि हो तोखां छा छा कराए थो पियो। जेको कराए थो उहो ई तूं कराए पियो। तूं अगरि इहो ख़्यालु कंदीअ कि उहो ई कराए थो, उहो ई परमात्मा कराए थो, पोइ तोखे ॿिए जे कराइण सां चोट न मिलंदे। तूं हिन महिल चई थी मुंहिंजे अंदर खे चोट लॻे थी पई, अगरि ॿियो कोई मुंहिंजो इस्तेमालु थो करे। अरे तूं पहिरियों पाण त पंहिंजो इस्तेमालु करणु बंदि कर, त ई त ॿियो कोई सुधरंदो न, ॿियो कोई करणु बंदि कंदो। तूं पंहिंजे पाण सां करी थी त माण्हू तोखे मुंहं ते अची बि चई ॾींदे कि तूं जो पाण सां करी थी हीअं, हिन महिल ताईं त करी पई, मां कयो में त हाणे ॾोह थी वियो। छोकिन असां थोपी न आहियूं, हर हिकु ॻाल्हि खे थोपी न आहियूं ॿियनि जे मथां। इहो असांखे सवलो थी वियो आहे ॾाढो चवण में कि हिन जी वजह सां ईअं थियो, हिन जी वजह सां ईअं थियो। इहो तकिया कलाम बेसां थी वियो आहे सभिनी जे अंदर में कि हिन जी वजह सां ई थियो आहे। छो तुंहिंजी वजह सां नथो थी सघे पियो? तुंहिंजी सोच में, तुंहिंजी सम्झ में, तुंहिंजी परख ॿुद्धीअ में रूपांतरण नथो थी सघे पियो। हिन महिल ताईं जंहिं ॿुद्धीअ जो प्रयोग कयो अथई उन ॿुद्धीअ खे तूं पंहिंजे घर रखी करे अच, ऐं परख ॿुधी जेकी उन परमात्मा जी मिलियल अथई तोखे, हर कंहिं शइ खे सोधण जी शक्ति त तूं वटि अथई न। तूं उन शइ खे सोधे सघी थी न, तूं उन जो सही ग़लति सम्झी सघी थी न, पोइ पंहिंजे पाण सां उहो छो थी करी पई? इनखे मां चवंदुमि तूं पंहिंजे पाण जो पाण शोषण थी करी पई। माण्हू पंहिंजो पाण ई शोषण कंदो आहे ऐं ॾोह ॾींदो आहे ॿियनि खे। तूं हर हिकु ॻाल्हि जी ठकी भली करे पंहिंजे पाण जो ई त शोषण थी करे पई। मां चवां थो कंहिंजे बि साम्हूं अॼु खां हिकिड़ी ॻंढ ॿधी छॾ पंहिंजे अंदर में कि किथे बि पाण खे साबित करण जी ज़रूरत न आहे।
कोई तुझे दुख में तोसां गॾु न बीह सघंदे। इन ॻाल्हि जी जानकारी तोखे हुजई, मतां सम्झी कि तुंहिंजा ॿार, तुंहिंजा माउ पीउ, तुंहिंजो घोटु तुंहिंजी अची करे तकलीफ़ सही वेंदी। मां चवां थो हिकिड़ो तुंहिंजे मथे जो सूर बि कोई न वठी सघंदी। इन ॻाल्हि जी तोखे जानकारी अथई। तोखे पंहिंजे पाण खे पाण संभालणो अथई। पंहिंजे अंदर में तोखे पाण झांकणो अथई। पहिरें अंदर मां तोखे पाण भीतर वञी करे उहा शइ कढणी अथई जंहिंसां तुंहिंजो शोषण न थिए। ऐं माण्हू चई थी शोषण था करनि, कॾहिं कोई कंहिंजो शोषण न करे सघंदो जेसि ताईं तूं न चाहींदीअ। कोई तुंहिंजे इर्द गिर्द भटकी बि न सघंदो। एतिरी कमज़ोर न थी। अॼु जा मनुष्य कंहिंखां घटि कोन्हनि। इन ॻाल्हि खे थोरो ध्यान सां सम्झो कि अॼु जो व्यक्ति, अॼु जो पुरुष, अॼु जी स्त्री कंहिं बि जॻह तां घटि न आहिनि। ऐं पाण खे घटि आकण जी कोशिशि बि न कयो। जेकी ताक़त तव्हां में आहे न उहा कंहिं में बि न आहे। तव्हां में उहा परिपूर्ण ताक़त आहे कि तव्हां पंहिंजे पाण खे पाण संभाले सघो था पिया। बसि ज्ञान जी ज़रूरत आहे। ज्ञान बि तव्हांखे उपलब्ध थी वेंदो। कंहिंजो न कंहिंजो कोई त गुरु हूंदो ई हूंदो न। गुरुअ जी वाणी तुंहिंजे लाइ ताक़त साबित थींदे। तूं उन गुरुअ जी वाणीअ खे सम्झ त सही। गुरु तोमां चाहे छा थो? गुरु तोमां हिकिड़ी शइ थो चाहे, तूं आत्मनिर्भर थी वञ। ॿियो कुझु बि न करिणो आहे। बसि तूं आत्मनिर्भर थी वञ। पंहिंजे अंदर मां जेको निकिरे थो उन ते पहिरियों ध्यानु ॾे, बशर्ते माण्हुनि जे चवण तां। असां सभिनि जे चवण ते हली हली भटकी था पऊं पिया। उहो भटकाव पंहिंजे जीवन मां ख़तमु करिणो आहे। तोखे स्थिर थियणो आहे हिकु जॻह ते। तूं जेसि ताईं स्थिर न थींदी आहे तुंहिंजो मन चारो तरफ़ भटकंदे, एॾो भटकंदे कि तोखे बीहण ई न ॾींदे, तोखे चैन सां सुम्हण ई न ॾींदे। इन ॻाल्हि जो ख़्यालु कजांइ। तुंहिंजो मन एतिरो तुंहिंजे मथां हावी थी वियो आहे। मां चवां थो कि तोखे अगरि ग़ुलाम करिणो ई अथई त पहिरियों पंहिंजे पाण खे ग़ुलाम कर। पंहिंजे पाण खे, पंहिंजे मन खां, पंहिंजे उन चेतन खां, पंहिंजे शरीर खे, पंहिंजे मन खे ग़ुलाम कर। चेतन तुंहिंजो हितां ॻाल्हाईंदो। हितां हिन जॻह ते सम्झो था न जिते सभु टीको लॻाईंदा आहियूं, हिनखे चइबो आहे आज्ञा चक्र। तुंहिंजे शरीर में जेतिरी बि क्रिया थींदी आहे न उनजो ऑर्डर सॼो हितां ईंदो आहे। इहो आज्ञा ॾियण वारो चक्र आहे। पर असां इनखे ई ग़ुलाम ठाहे छॾियो आहे। परमात्मा इनखे आज्ञा ॾिनी आहे। हितां ई आज्ञा तुंहिंजे शरीर खे ॾींदो आहे। सभु कमु हितां ई थींदो आहे। तूं अखियूं ॿूटे करे हितां जो ध्यानु कर। हिते ॾिस, इहे त्रिनेत्र ते ॾिस जिथे असां टीको लॻाईंदा आहियूं। कोई न कोई शइ, नई शइ तो में ज़रूरु उत्पन्न थींदे। कुझु न कुझु हितां आज्ञा ज़रूरु ईंदे तोखे। तूं उन ॻाल्हि खे सम्झ। बाक़ी तूं इनखे ई ग़ुलाम ठाहे रखियो आहे। तूं शरीर खां इनखे ग़ुलामी थी करें। बिल्कुलु ई अपोज़िट कमु, बिल्कुलु परमात्मा जे विपरीत कमु। जॾहिं परमात्मा सॼो कमु इनखे ॾिनो आहे, सॼो कमु इनखे ॾिनो आहे, हितां ई तुंहिंजो सॼो शरीर हलंदो आहे। तोखे जेको बि ख़्यालु थींदो आहे न उहो हिते ई थींदो आहे। अॼु तूं शरीर खां हिनखे ग़ुलामी थी करें। अॼु तुंहिंजो शरीर चए थो मां बीमार आहियां त सही में तूं बीमार थी वञे। छोकिन तूं पंहिंजी आज्ञा खे ॿाहिरि निकिरण ई न ॾिनो अथई। पंहिंजे साक्षी चक्र खे तूं खुलण ई न ॾिनो अथई। हर गुरूअ खां जेॾीमहिल नामदान वठंदा आहियो, कंहिं कंहिं गुरूअ खां नामदान वरितो आहे हिते। लॻभॻि त हिते वेठल सभिनि वरितो हूंदो। गुरू छा कंदो आहे? आज्ञा चक्र दॿाईंदो आहे न जोर सां।
छा कंदो ओ तुंहिंजा एक कपाट खोलींदो आहे। हे आज्ञा चक्र तुंहिंजो खोलींदो आहे कि तूं पंहिंजे लाइ एतिरी परिपूर्ण थी सघ कि तुंहिंजो साक्षी चक्र आज्ञा चक्र जेको आहे उहो तुंहिंजे पूरे शरीर खे ऑर्डर ॾेई सघे। तुंहिंजो शरीर इन जे द्वारा हलणु खपे। अगरि तुंहिंजो इते ध्यानु नथो वञे त मां उन जो बि उपाय सत्संग में ॿुधाए चुको आहियां कि तूं इते कोई टीको लॻाए, कोई न कोई टीको लॻाए। चंदन जो लॻाए। चंदन ॾाढनि हज़ारनि सालनि खां साइंटिस्टनि वॾनि वैज्ञानिकनि इहो स्पष्ट कयो आहे कि चंदन लॻाइण सभिनी खां सुठो आहे। उहो तुंहिंजे अंदर खे बि शांती ॾींदी, तुंहिंजो मगज़ बि थधो रखंदी। ऐं चंदन हिकिड़ी ख़ासियत अथव, हिकिड़ी ख़ासियत आहे चंदन में। तव्हां ॻाढ़ो टीको लॻायो, ॻाढ़ो टीको जीअं लॻल हूंदो आहे उअं ई लॻल हूंदो आहे। चंदन तूं लॻाईंदे जीअं जीअं धीरे धीरे सुकंदो आहे न, इते लॻंदो आहे कुझु पियो आहे, ईअं भार लॻंदो आहे न, हिते कुझु चिपकियल आहे ईअं लॻंदो आहे जेॾी महिल चंदन लॻल हूंदो आहे। बाक़ी अहिड़ी कोई बि शइ न आहे जेकी तूं हिते लॻाई त इन जो आभास तोखे थिए कि हिते कोई शइ लॻल आहे, न थींदी। चंदन जो आभास थींदी तोखे। तॾहिं मां सभिनी खे चवंदो आहियां कि सभु ॼणा हिते चंदन लॻायो। भले हिन महिल मूंखे वाइट टीको लॻल आहे पर सॼो ॾींहुं मूंखे चंदन ई लॻल हूंदो आहे। तव्हां बि सभु चंदन लॻायो। न चाहे करे बि हर हर ध्यानु एॾे वेंदो, सभिनी जो वेंदो। तव्हां लॻाए ॾिसो, इहो एक्सपेरिमेंट पंहिंजे पाण सां करे ॾिसो कि ॾींहं में घणा दफ़ा तव्हांजो ध्यानु इन चंदन जी तरफ़ वञे थो पियो। इन चंदन जी तरफ़ ध्यानु वेंदे वेंदे तुंहिंजो उन साक्षी चक्र में ध्यानु हली वेंदो, तुंहिंजो साक्षी चक्र सक्रिय थी वेंदी। उहो सक्रिय थियण खां पोइ तूं पूरो जो पूरो इन चेतन सां जीअंदी आहे, पंहिंजे मन सां न जीअंदी आहे। इन चेतन सां जंहिं ॾींहुं तूं जीअण चालू करे छॾियो न, तंहिं ॾींहुं तुंहिंजो कोई बि फ़ाइदो खणे, तुंहिंजो कोई बि दुरुपयोग करे, तुसां कोई बि छल करे, तुसां कोई बि कपट करे, तूं उन जे करण सां डामाडोल न थींदीअ। तूं स्थिर थी करे बीठी हूंदीअ, बसि उन शइ खे ॾिसंदीअ कि मां साक्षी बणिजी उन शइ खे ॾिसां थी। इहो सभु घटिजे अथो पर इहा शइ मूंखे टच नथी करे कॾहिं बि। तोखे उहा टच न कंदे तकलीफ़। तूं पंहिंजे अंदरम खां पुछ त सही, उन चेतन जे चवण ते हल त सही, तूं उन साक्षी चक्र खे सक्रिय कर त सही जेको हो तोखे आज्ञा ॾेई सघई कि जेको तोसां थी रहियो थी उहो तोसां कॾहिं बि न थी रहियो थी, उहो तुंहिंजे पंहिंजे कारणनि सां ई तोसां थी रहियो थी। कोई ज़बरदस्ती अची कंहिं तोसां न कयो आहे न कुझु बि। तूं पाण एतिरो उन सां मेल कयो थी कि कोई बि अचे करे ईअं करे थो वञे। तूं कमज़ोर थी, तूं परमात्मा जे साम्हूं इहा चाह रखी अथई कि कोई मूंसां छल कपट न करे। तुंहिंजे अंदर में इहो छल कपट जो ख़्यालु अचे बि छो थो? तूं कंहिंसां न कयो अथई न, पोइ तुंहिंजे अंदर में छो थो अचे? ज़रूरु तूं न कंहिंसां कयो हूंदी, तॾहिं तुंहिंजे अंदर में इहो भाव अचे थो। इहो भाव न अचणी उन साक्षीअ जो उपलब्ध थियण, उन साक्षीअ खे ई उपलब्ध करिणो आहे। बसि तोखे बीह करे ॾिसणो आहे। जेको बि घटिजे थो उहो मूंसां घटि नथो थिए, उन शइ सां मूंखे कोई बि फ़र्क़ु नथो पए। आख़िरी में सभिनी जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।